अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। हमारे खैरपुर का खबर नाम है। खैरपुर में 1.5 महीनों अग खैरपुर बरसात सड़ी जख्मी थियल 13 साल नेगरी ज़ाहिरा बतूल डी मंठार फल फोटो जो इलाज न थियण वारियूं ख़बरूं सोशल मीडिया तोड़े अखबारनि में शाया थियण खां पोइ अंजुमन ताजरान खैरपुर के सदर लाला अब्दुल गफ़ार शेख, सराफा एसोसिएशन खैरपुर के सदर हाजी अल्ताफ मेमन और ह्यूमन राइट्स खैरपुर की टीम काजी शकील और ज़हीर अंसारी की अगवानी में खैरपुर अंजुमन ताजरान के सदर लाला अब्दुल गफ़ार शेख नेगरी के वालिद खे अज सिविल अस्पताल खैरपुर आंदो, जंहिं डॉक्टरनि खे मशवरो करण बाद संदसि नेगरी के कराची इलाज लाइ रेफर किया वियो, जंहिंजो समूरो ख़र्च हू पाण बर्दाश्त कंदो। वधीक खैरपुर सिविल अस्पताल में कराची वञण खां पहिरियां नेगरी के वालिद ऐं अंजुमन ताजरान सदर लाला अब्दुल गफ़ार शेख अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो। 2 ॾींहं अॻु जॾहिं सोशल मीडिया ते इहा ख़बर वायरल थी त हिकु मासूम न्याणी अज़रा बतूल जेको आहे उहा ज़िंदगी ऐं मौत जी कशमकश में आहे, जेका सड़ी वई हुई 1.5 महीनो अॻु। उनखे गम्स अस्पताल गंबट में दाख़िल कयो वियो हुयो, पर उते ग़रीब हुजण जे करे को हिन जो सही इलाज न थी सघियो, जंहिंखां पोइ वारस हिनखे पंहिंजे घर में खणाया आया। उहे हीअ गूंगी बि आहे ऐं कननि खां ॿोड़ी बि आहे, डिसेबल आहे। जॾहिं मां कल्ह ह्यूमन राइट्स जा दोस्तनि काज़ी शकील साहब ऐं ज़हीर अंसारी साहब ऐं असांजे सिविल सोसाइटी जा दोस्त जेके जॾहिं असां वियासीं उते मां ॾिठुमि त हिन छोकिरी जो जेको दर्द हुयो, अलाह साईं माफ़ी ॾे। सभु बचड़नि वारा आहियूं, न्याणियुनि वारा आहियूं, औलाद वारा आहियूं। अलाह साईं पंहिंजे मखलूक ते रहम करे, अलाह साईं माफ़ी ॾे। उनजी हालत ॾाढी ख़तरनाक पोज़ीशन में हुई। मूं तेॾी महिल ई सोचियो त इंसान जी ज़ात बचाइणु सभु इंसानियत जी जान बचाइणु सभ खां वधीक अफ़ज़ल आहे। ॿियूं वरी असांजूं कंहिं बि शयूं कम जूं न आहिनि। रब साईं असांजी जे ख़ैर खे क़बूल फ़रमाए। जिन दोस्तनि बि हिन में सहकार कयो आहे उन्हनि सभिनी खे जो अलाह साईं क़बूल फ़रमाए। पंहिंजे बारगाह इलाही में अलाह साईं खां दुआ घुरायूं त अलाह साईं हिन मासूम न्याणीअ खे ज़िंदगी ॾे ऐं हिनखे जल्दी सिहतयाब करे। त हिन जी अमड़ जेका हिन जे लाइ रोई रही हुई, हिन जो वालिद साहब जेको परेशान हुयो ग़रीब हाल जे करे, अलाह साईं खां दुआ आहे त हीअ जल्दी सिहतयाब थिए। गंबट में ही 1.5 महीने का बाद में सियारो घर हो, हुनखे बाहि लॻी खणी वियोमांसि, उते दाख़िल कई हुई। 1.5 महीने खां पोइ हुनजो जिस्म सही न थियो। पोइ मां चयो हुनखे डॉक्टरनि खे बाबा गूंगी आहे, भगी थी वञे, लथी थी वञे हिन मां पेटनि मां। मां पोइ छॾियो हुते, दवा नथी लॻे। हाणे बि फट ॾिसंदो त सॼो पेट जेको आहे रजी वियो अथसि। पोइ मां घर 15 ॾींहं खनि घर मां प्राइवेट इलाज करायो। पोइ संगत खे शाबाश आहे, खैरपुर वारनि खे, हा उन्हनि खे शाबाश आहे जेके आया असांखे चवां जिन मदद कई, जिन एम्बुलेंस ॾिनी, गाॾी ॾिनी, घुरायूं मूंखे। चोथों ॾींहुं आहे मूंसां माना हमदर्दी इहे ई था कनि। हाणे तव्हांखे इलाज लाइ केरु मोकिले थो? केरु आहे जेको तव्हां आयो हुते? लाला गफ़ार ख़ान थो मोकिले। उहो हाणे तव्हांखे इलाज पंहिंजे पैसनि सां कराए थो? मतिलबु चए थो हर तव्हां मां कंदुसि। अच्छा, हा। गम्स अस्पताल में तव्हांखे छा चयो? उते छा डॉक्टरनि छा चवणो? बसि उन्हनि 1.5 महीने में न कयूं सही इलाज। मां खणाया आहिनि, मरीज़ ठीकु न थींदो त मां पाण ई कढी आयुमि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।